बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, असां शादियुनि ते लखें रुपया ख़र्च कंदा आहियूं। ढोल घुराईंदा आहियूं, इको साउंड घुराईंदा आहियूं, गाॾियूं घुराईंदा आहियूं ऐं शादी हाल बुक कंदा आहियूं। मतिलबु ग़ैर ज़रूरी ख़र्च बि कंदा आहियूं। पर शादीअ में हिकु अहिड़ी कोताही असां खां थी वेंदी आहे ऐं जेका असां खां थियणु न खपे। हिकिड़े हमरा शादी कई, उन हाल बुक करायो ऐं तक़रीबन तमामु इलाही उन खाधा पचाया, इको साउंड ऐं बैंड बाजे वारा, तक़रीबन इलाही दोस्त, उन दोस्तनि ते पैसनि जी बरसाति। जॾहिं निकाह जो टाइम आयो त सभु पाण में सुसुड़ पुसुड़ करणु लॻा, घोटे था। मौलवीअ ॻाल्हि ॿुधी वरिती त हुन पुछियो, छो परेशान आहियो, छाजी सुसुड़ पुसुड़ थी हले? हुन चयो, सलाह इहा था कयूं त मौलवी साहिब खे घणो ॾियूं। मौलवी साहिबु चयो त 2 मिंट भला मूंसां स्टेज ते हलो। उहो स्टेज ते विया। घोट जे पीउ खां पुछा कई, हे जेको हाल आहे उहो घणे में बुक कराई? हुन चयो 13 लख 3 ॾींहंनि लाइ। चई बैंड बाजे वारनि घणो वरितो, फ़ौजी ड्रेस वारा जेके आहिनि? हुन चयो न 40,000। इको साउंड लाइटिंग वग़ैरह चई 60,000। हे जेके माण्हू जेके जुमेर पिया आणनि, उन्हनि ते तव्हांजो ख़र्चु केतिरो थियो? तव्हां केतिरा पैसा उन्हनि जे मथां उछलाया? उन्हनि चयो काफ़ी सारा। चए पियो त अगरि हाल बुक नथा कयूं, इको साउंड बि नथा घुरायूं, बैंड बाजे वारा बि नथा घुरायूं, ही दोस्त बि नथा घुरायूं, तव्हां मानी बि जेके 13 क़िस्म जी भाॼियूं कयूं आहिनि, बिरयानी कई आहे, ज़रदो कयो आहे, मतिलबु हर क़िस्म जो तव्हां खाधो कयो आहे, इहे सभु नथा कयूं, शादी त थी सघे थी न? हुन चयो बिल्कुलु थी सघे थी। चई निकाह खां सवाइ शादी कोन थींदव। तव्हांखे इहा होशियारी हुजणु खपे त तव्हां सभु जेके फज़ूल ख़र्च कया आहिनि, इन्हनि खां सवाइ शादी थी सघे थी, पर निकाह खां सवाइ शादी नथी थी सघे। दोस्तो, इहा हक़ीक़त बि आहे त इहे सभु शयूं असां अगरि नथा कयूं शादीअ में, त को बि शादीअ ते असरु नथो पए। मूवी न कयूं, दोस्त न घुरायूं, डांसूं न कयूं, इको साउंड न कयूं, हाल बुक न करायूं, 13 ताम असां न कयूं, कंहिंखे सॾु न ॾियूं, शादी असांजी थी सघे थी। पर बग़ैर निकाह जे असांजी शादी नथी थी सघे। हेतिरे ख़र्च करण जे बावजूदि बि मौलवीअ खे चंद रुपया ॾियण जे बजाए बि सलाहूं था थियनि ऐं उते किरकिर उन्हनि जी हले थी त मौलवी निकाह थो पढ़े त घटि में घटि उनखे जेको दुआ थो पढ़े त उनखे त तव्हां राज़ी कयो। तव्हांजी शादीअ में केतिरो ख़र्चु थो थिए, मौलवीअ खे अधु राति में उथारे अचे, उनखे इंतज़ारु कंदो, अञा कुंवार सिंगारजे थी, घोटु तड़कंदो, घोटु तयारु थींदो, ॿिया माण्हू चवनि था अञा फिलाणो अचे, तेसीं ताईं मौलवी वीचारो इंतज़ार में आहे। जेको तिलावत करण वारो आहे, निकाह पढ़ण वारो आहे, उनखे इंतज़ारु कराईंदा। ऐं ॾियण महिल 500 ॾींदसि या 1000 ॾींदसि या 2000 ॾींदसि। 5-5 वारा 8-10 नोट ॾेई छॾनि त छा थींदुसि? त सभिनी खां सुठो कमु जेको आहे मौलवी थो करे ऐं कस बि वरी मौलवीअ खे। ईअं न कयो त तव्हां ख़ुशी था कयो, शादी था कयो, तव्हांजो घरु आबाद थो थिए त जेको निकाह पढ़ण वारो आहे उनखे सुठे नमूने सां राज़ी कंदा कयो। अगरि तव्हां मुंहिंजो वीडियो पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब ऐं फॉलो कंदा त जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो बर वक़्तु तव्हां ताईं पहुची सघे। अगरि मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।